राति नाज़िमाबाद कराची जो असिस्टेंट कमिश्नर हाज़िम भंगवार पंहिंजे स्टाइल, फैशन, गुलकारी ऐं अवामी ख़िदमत वारनि कमनि सबबि सोशल मीडिया ते छायल आहे। आम माण्हू ई न पर ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ प्रोफेशनल्स बि हुन जी शख़्सियत मां मुतासिर थी रहिया आहिनि। हाज़िम भंगवार जी शख़्सियत मां मुतासिर थींदड़नि में इस्लामाबाद जी औरत एसपी आमना बेग बि शामिल आहे। ताज़ो हुन पंहिंजे हिक ट्वीट में हाज़िम खे मुख़ातिब थींदे हुन खां स्किन केयर जी रूटीन पुछी वरिती। औरत ऑफिसर ट्वीट में चयो त हाज़िम भंगवार पंहिंजे स्किन जी केयर करण जो तरीक़ो ॿुधाए। असिस्टेंट कमिश्नर हाज़िम भंगवार बि औरत ऑफिसर खे दिलचस्प जवाब ॾियण में देरी न कई। हाज़िम भंगवार पंहिंजे जवाबी ट्वीट में चयो त इहो वाहिद राज़ आहे जेको मूं संभाले रखियो आहे। हाज़िम भंगवार अमेरिका ऐं लंडन मां फैशन डिज़ाइनिंग ऐं क़ानून जूं डिग्रीज़ हासिल कयूं आहिनि। हू फैशन डिज़ाइनर, लिरिक्स राइटर, सिंगर ऐं यूट्यूबर बि आहे। हाज़िम भंगवार खे सिंध जी रवायती ब्यूरोक्रेसीअ जो सॉफ्ट इमेज करार ॾिनो पियो वञे।